अस्सलाम वालेकुम। अॼु आहे 21 अप्रैल मंडे। सुबुह जा 7:15 थियण वारा आहिनि। आसमान जूं वसतूं, सावक, बिल्डिंग जी बुलंदी, माशाल्लाह अजीब हिकिड़ो सुठो अहसासु थींदो आहे ऐं मां चाहींदी आहियां त इहो अहसासु तव्हांखे बि थिए। ऐं वॾी गनीमत हूंदी आहे जॾहिं असां हीअं खुलियल आसमान, उॾंदड़ पखी, सावक ऐं बुलंद इमारतूं ॾिसी सघूं। सो अची वियासीं वापसि पंहिंजी रूटीन ते अल्हम्दुलिल्लाह। ऐं हे जानदार आहे इलाही माशाल्लाह, पर हिन में चमक अलाए छो न आहे जहिड़ी हुन ॿिए में आहे। ऐं हेॾी वॾो थी वियो, हाणे जेको आहे हिन जो बचो, हाणे बचो न रहियो आहे बल्कि वॾो थी वियो आहे माशाल्लाह। अॼु हिननि सभिनी खे पाणी बि ॾियणो आहे ऐं हिन महिल प्लान इहो ई आहे त वञी सिलाई कंदमि, केतिरी थी करे सघां। त लॻे थो आस्ते आस्ते करे सॼा कपिड़ा मां पाण ई सिबी वेंदमि, अलाह साईं हुन टेलर जी सिहत ॾे ख़ैरु करे। सो बहरहाल कम थींदा रहंदा। पखियुनि जूं मिठियूं ॿोलियूं मुंहिंजे आसपास जारी आहिनि ऐं उहो ॿुधण जो हिकिड़ो मज़ो ई अलॻि आहे। अल्हम्दुलिल्लाह माशाअल्लाह। ॻाल्हियूं त घणियूं ई करणियूं हूंदियूं आहिनि, पर कॾहिं कॾहिं वरी ईअं बि थींदो आहे जो ज़हन मां निकिरी वेंदियूं आहिनि। जेको मां सोचे ईंदी आहियां त हिन प्लांट्स जी सार संभाल लहण जे दौरान मां तव्हां सां हिन मौज़ू ते ॻाल्हाईंदमि। खुलियल आहे सुञाण कमु आहे, कहिड़ो कमु अथई? अल्लाह हाफ़िज़। तूं सुराण वञे थी स्कूल? अल्लाह निगहबान, अल्लाह जे आसरे, अल्लाह जे मान। ॿाहिरि पाणी बि सुकी वियो आहे हिन थांव मां, इहो बि विझणो आहे मूंखे। सो मां रील वग़ैरह कढी उते रखी आई आहियां मशीन वटि, हर शइ सेट करे। सो हलूं था हाणे सिलाई ते। 10:30 थिया आहिनि। ज़हरा कमु करे वञी चुकी आहे ऐं ज़हरा जे अचण खां अॻु में मां पंहिंजी हीअ कमीज़ सिबी छॾी हुई ऐं उहो ई त हिन में थोरी लेंथ में मसइलो पियो थिए, त मां इहा ई पटी जेका हिन में हीअ सिधी डिज़ाइन में आहे हुनखे मां ईअं करे हयो आहे। ॿिन्ही ॿाहनि में इहो थोरो डिज़ाइन बि थी वई ऐं पंहिंजो कमु बि थी वियो। सो बहरहाल ऐं ॾाढो मां अॼु मुश्किल सां इहे कमीज़ सिबी आहे। सिलाई मशीन जो धाॻो बार बार छिॼे पियो, त हाणे मां वरी आई आहियां सिलाई जे कॉर्नर में ऐं चेक कंदमि हिन खे, जेको जेको मूंखे ईंदो आहे हिन जे बारे में सम्झ में, त मां उहो हिनखे ॾिसी वठां त आख़िर धाॻो एॾो छो थो छिॼे। अल्हम्दुलिल्लाह माशाअल्लाह 12:15 थिया आहिनि। सलवार बि सिबजी पूरी थी वई, सूट कंप्लीट थी वियो ऐं मां मशीन खे थोरो ठीकु करण जी कोशिशि कई। कुझु बहितर थी, पर पोइ बि बहरहाल धाॻो छिॼे थो इलाही दफ़ा, ख़बर न आहे छो। सो माशाअल्लाह टियों सूट कंप्लीट थी वियो ऐं हाणे थोरो कंदासीं किचन जो रुख। सो हे किचन खां पहिरियों मां हिते ई पहुची वियमि। माशाअल्लाह हिकिड़ो हे सिबियो, ॿियो हे सिबियो, टियों हे सिबियो, 3 सूट मुंहिंजा कंप्लीट। तो हाणे किचन में थांवनि जो हाल बेहाल आहे। हिते मां कोई कमु न कयो आहे। खीर काढ़े छॾियो विच में। सुबुह सवेर मां मास जी दाल भिॼाई हुई, त उहा हाणे बॉइल करे छॾी हल्की बाहि ते, उहा ॻरी वई आहे। मास जी दाल बि पचाईंदमि ऐं करेला बि तरींदमि। सो हाणे हिते कंटिन्यू कंदमि किचन जो कमु। पूरो हिकु थियो आहे ऐं माशाअल्लाह हिते करेला पची विया आहिनि। बसर, टमाटा, करेला ऐं सावा मिर्च, ऐं हिते मास जी दाल बिल्कुलु तयारु आहे। हिन में मां सिर्फ़ु विझंदमि सावा धाणा कटे। सो हाणे त फ़िलहालु सोचां थी त वञा नमाज़ पढ़ण वञी, उनखां अलावा पखो हलायमि हाणे त जीअं मां हिननि खे सुकायां। पर हे ॾिसो त मां वर्ल्ड न बल्कि अर्थ पेंट थी कयां। सो ग्रीन सुकंदो त पोइ वरी मां हिनखे ब्लू सां पेंट कंदमि इंशाअल्लाह। त थोरो इहो सुराण जो बि कमु करे रखां। सुबुह खां हिकु त सिलाई कयमि, ॿियो मां पाण खे ॾाढो डाउन बि फील पई कयां, त विच विच में थोरो छॾे पई ॾियां, वेही पई रहां। हा, हे पैच रहिजी वियो आहे, सो इनखे कंप्लीट कयां। पहिरीं जी नमाज़ पढ़ी वरिती आहे ऐं लंच में मां रुॻो लस्सी पीती हुई। सो हाणे मूंखे लॻी आहे बुख, त मां हीअ 2
स्लाइस टोस्ट करे खाईंदमि जीअं मूंखे वणंदा आहिनि कड़क। ऐं जेसि ताईं मुंहिंजो तओ गरम थिए तव्हांखे इहो ॾेखारियां त सुराण हे ॿारनि जा हथ प्रेस करे आई स्कूल मां पंहिंजी क्लास जा जेके ॿार अथसि अल्लाह माशाल्लाह सभु एॾा आहिनि छा 23 ॿार हे हिननि जी रिस्ट वारो जेको पार्ट आहे न इहो कटे छॾींदासीं हे वारो। हा मां जॾहिं हिननि खे सेट कंदमि हे त सफ़ा वाइट थो लॻे, वाइट ते वाइट कीअं लॻंदो। हलो बहरहाल सुराण हिते बिज़ी आहे, कटिंग हिनजी कंटिन्यू आहे। मां खाईंदमि, थोरो साह पवंदो मूंखे, उनखां पोइ मां वेंदमि प्लांट्स खे पाणी ॾियणु, पोइ अची मां कंदमि सुराण जो स्कूल वर्क। ऐं जेके 2 अर्थ पई ठाहियां उहे बि हिते पेंट उन्हनि जो सुकी ड्राई थी वियो आहे। हिकिड़ीअ जो खानो ख़राबु करिणो आहे, बीमार अर्थ ठाहिणी आहे, हिकिड़ी ते हैप्पी अर्थ हूंदी जीअं हिन जा कलर्स फ्रेश सिधा सिधा। सो अची वियासीं खाधो खाइण लाइ। माशाअल्लाह हवा ॾाढी प्यारी थी लॻे, थधिड़ी थधिड़ी हल्की हल्की। ऐं सॼनि प्लांट्स खे पाणी ॾेई छॾियो, त वीचारो उस में ई सड़ी वियो आहे सफ़ा। पर हाणे हिते को शेड न आहे त मां छा कयां। बहरहाल जेतिरो थी सघियो हिननि खे फ्रेश कयो अथमि माशाअल्लाह। सो हाणे 6:30 थिया आहिनि हिन महिल, त सांझीअ जी अज़ान तक़रीबन 7 टाइम आहे, त सांझी जी अज़ान ताईं इहो अधु कलाकु मां थोरो सुराण जो स्कूल जो कमु कराईंदमि, त जीअं हिन जो चार्ट जेको आहे उहो कंप्लीट थी वञे। सांझीअ जी अज़ान आई आहे ऐं हे चार्ट जेको आहे रेडी आहे। वी प्लेज टू टेक केयर ऑफ अर्थ। ऐं हे जेके ॿारनि जा हथ आहिनि इहे सभु सुराण जी क्लास जा ॿार आहिनि जेके अॼु प्रेज़ेंट हुया। उन्हनि जा हथ ट्रेस कराए खणी आई हुई ऐं कटिंग कया अथई, ऐं हर कंहिं ॿार जो नालो लिखियलु आहे उनजे हथनि ते। ऐं छा असांजो अहद आहे, सेव वाटर, प्लांट ट्रीज़, पिकअप ट्रैश, रीयूज़, रिड्यूस, डोंट लिटर, नो प्लास्टिक। यानी हे 12 लेवल ते आहिनि। ज़ाहिरी ॻाल्हि आहे त ॿार इहो ई था करे सघनि जेको ॿारनि जे वस में आहे उन हिसाब सां। सो हाणे वञूं था नमाज़ पढ़णु, ऐं अञा हे 2 मुंहिंजा रहियल आहिनि जिन खे फाइनली मूंखे फिनिशिंग करणी आहे। पेंट बिल्कुलु सुकी चुको आहे, हिन में पेंट करणी सही पियो लॻे, छो त एॾो सारो पेंसिलूं ऐं मार्कर केरु खपाए हा, त मतिलबु टाइम ॾाढो लॻी वञे हा। सो बहरहाल नमाज़ जो टाइम आहे हाणे। सो फाइनली हे हेल्दी हैप्पी अर्थ ऐं हे सैड अर्थ, हिनखे वीचारे खे सॼो मां कारो बि करे छॾियो आहे हितां हुतां धुएं जा पैचिस हणी। धुओं ऐं गंदगी, पाणी बि ख़राबु थी वियो आहे ऐं ज़मीन बि ख़राबु थी वई आहे। सो बहरहाल ॿार हिननि ते प्रेज़ेंटेशन ॾींदा ऐं इहो असांजे तरफ़ां हे कमु रेडी। ऐं सुराण हे जेके ठाहे थी नंढा नंढा, इहे असां ठाहिया आहिनि बैजिस। हिकु सॼे क्लास जे ॿारनि खे हे पिनअप थींदा उन्हनि जी यूनिफॉर्म जे मथां। सो इहो आहे प्यारो क्यूट आइडिया। ऐं हे चार्ट जेको आहे इहो पिंट्रेस्ट जो आइडिया आहे। असां हिनखे पंहिंजे हिसाब सां ठाहियो आहे, पर बेसिक जेको आइडिया आहे असां पिंट्रेस्ट तां खयोंसीं। सो बहरहाल हा, ऐं हिननि ते हाणे असां अर्थ डे लिखंदासीं सभिनी ते नंढो नंढो ब्लैक मार्कर सां, त जीअं कॉन्सेप्ट जेको आहे उहो ॿारनि खे ख़बर हुजे, क्लियर हुजे त असां छाजे बारे में था ठाहियूं। सो हाणे इन्हनि खे मां कंदमि कंप्लीट। सुराण कलरिंग में लॻी पई आहे ऐं मां तव्हांखां अॼु जे हिन ब्लॉग मां मोकिलाईंदमि। ख़ुशि हुजो, आबाद हुजो। इंशाअल्लाह असां सुभाणे वारे ब्लॉग में मिलंदासीं। मुंहिंजे तरफ़ां इलाही सारो प्यार, इलाही सारी दुआऊं। सुभाणे ताईं अल्लाह वाही।